डिघड़ी मां 12 साल अॻु मुबैना अगवा थियल नारी वझ वठी झॾो पहुची वई। तहफ़ुज़ जी अपील करे छॾी। डिघड़ी जे रवासण 27 साल हाकिम जादी संदसि भेण मेहरुनिसा सां गॾिजी मीडिया सेंटर झॾो ते बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे साफ़ ॾाढो ॿुधाईंदे ॿुधायो त थरपारकर जे रवासी इमाम बख़्श दल, माकन दल ऐं मियां दाद दल खेसि डिघड़ी मां अटकल 12 साल अॻु हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे छाछरो जे ॻोठ अलह रखियो में क़ैद रखियो, जिते हुन उस्मान दल सां हमसलाह थी हुनखे हुनजो ड्रामाई पीउ ॼाणाए इमाम बख़्श दल सां जबरी निकाह करायो ऐं ॾाढे जे ज़ोर ते हुनखे मुसलसल 12 सालनि ताईं ॾाढाई जो निशानो बणायो। 12 सालूं अॻु में मूंखे अगवा करे विया हलिया। मियां दाद उस्मान मुंहिंजो पीउ ठाहे नकली मुंहिंजो शमीना नालो रखी मुंहिंजो निकाह ज़ोर ई कराए मूंसां ज़ोर ई ज़बरदस्ती कंदा। हुन चयो त ॿ ॾींहं अॻु हुनजी तबियत ख़राब थियण ते इमाम बख़्श दल खेसि उमरकोट जे इस्पताल वठी आयो, जितां हूअ वझ वठी बस में चढ़ी पंहिंजी भेण मेहरुनिसा वटि झॾो पहुती आहे। जॾहिं त बाअसर जवाबदार पुलिस साण करे खेसि ॿीहर ज़ोरी खंभण लाइ हमला करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त हिकु भेण खां सवाइ संदसि को बि सहारो न आहे। हुन IG सिंध, SSP थरपारकर, SP मीरपुर ख़ासि ऐं DIG मीरपुर ख़ासि खे अपील कई त बाअसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।